अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कोरोना वायरस जा केस वधण सबबि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PSL 6 एडिशन खे अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो। PCB ऐं टीमुनि जे मालिकनि विच में विर्चुअल गॾिजाणी खां पोइ PSL खे बिना देर मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। पाकिस्तान सुपर लीग जे रांदीगरनि में हिन वक़्त ताईं कोरोना जा 7 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। परॾेही रांदीगरनि पारां दस्तबरदार थियण खां पोइ इवेंट मुलतवी कयो वियो। सेनेट चूंडुनि में हफ़ीज़ शेख जी नाकामी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेट इलेक्शन जे नतीजनि खां पोइ पंहिंजूं समूरियूं मसरूफ़ मुलतवी करे सीनियर अॻुवाणनि ऐं वज़ीरनि जो अहम इजलास घुराए वरितो। वज़ीर आज़म इजलास में हफ़ीज़ शेख जी शिकस्त जे सबबनि ते ब्रीफिंग वठंदो ऐं एतमाद जो वोट वठण बाबति पार्टी अॻुवाणनि सां सलाह मशवरा कंदो। इजलास में PDM तहरीक जो जाइज़ो वरितो वेंदो ऐं फ़ैसिलनि जो इम्कान। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ नई हिकमत अमली जोड़ण लाइ अपोज़िशन जमायतुनि जो इजलास तलब। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जा नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान सां फ़ोन ते राब्ता। आसिफ़ अली ज़रदारी पारां यूसुफ रज़ा गिलानी खे कामयाबु कराइण ते थोरा मञा। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त गिलानी जी कामयाबी PDM जी कामयाबी आहे। इलेक्शन कमीशन सेनेट जे समूरनि चूंडियल उम्मीदवारनि खां चूंड ख़र्चनि जा गोशवारा तलब करे वरिता। इलेक्शन कमीशन तरफ़ां चयो वियो आहे त चूंड ख़र्चनि जा गोशवारा जमा न कराईंदड़नि जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकियो वेंदो। चूंडियल सेनेटर्स जी कामयाबी जो नोटिफिकेशन 11 मार्च खां अॻु जारी थींदो। इस्लामाबाद हाईकोर्ट असद दुरानी जो नालो ECL मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला असद दुरानी जी दरख़्वास्त ते रिमार्क्स ॾिना आहिनि त छा वफ़ाक़ी हुकूमत खे खुलियल छूट हासिलु आहे त हू कंहिं जो बि नालो ECL में शामिलु करे छॾे। सॼो रिकॉर्ड चेक कयो। असद दुरानी ख़िलाफ़ का बि इंक्वायरी अल्तवा जो शिकार न आहे। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 64 मरीज़ फौतुनि जो अंगु वधी 13,076 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,519 नवां केस रिपोर्ट। अंगु वधी 9,97,413 थी वियो। सिंध में 2,58,904, पंजाब में 1,74,191, बलूचिस्तान में 19,084, KP में 73,007 ऐं गिलगित बल्तिस्तान में 4,957 केस रिपोर्ट। दादू में 14 वरनि जी निगरी सां जिंसी ॾाढाई जो SSP एजाज़ शेख नोटिस वरितो। निगरी जी भाउ जी फरियाद ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। SSP एजाज़ शेख चवे थो जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। DNA ऐं ॾाढाई जी तहक़ीक़ लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। रतदेरो भरिसां शहदादकोट रोड तां हिकु शख़्स जो लाश हथायो, सुञाणप न थी सघी। कोयटा जे सरियाब रोड वटि हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। गौसपुर भरिसां दुरानी महर थाणे जी हथ ॻोठ बहादुर ख़ान महर में सब्ज़ोई ऐं महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर कर खंयो। जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस न पहुची सघी। ऐं सिंध में वाहन ऐं शाखुनि तां हदकिलियूं हटाइण लाइ आबशी खाते जो ऑपरेशन जारी। कंदकोट, पटीदन, मीरो ख़ान ऐं ॿियनि शहरनि में ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ऐं दुकान ड्राहे पटकिया विया। मुतासिरनि जो एहतजाज।